खिप्रो मां ख़बर ॾींदालो खिप्रो में बल्दियाती इलेक्शन जूं सरगर्मियूं अरूज ते पहुची वयूं आहिनि। इलेक्शन कमीशन पारां फार्म जमा कराइण जी अॼु आख़िरी तारीख़ हुजण करे खिप्रो में आरोज़ वटि चेयरमैन, वाइस चेयरमैन, डिस्ट्रिक्ट काउंसिल ऐं जनरल काउंसिलनि जी सीटुनि ते पीपी, फंक्शनल मुस्लिम लीग, तहरीक इंसाफ, जमायत उलमा इस्लाम, एसटीपी, क़ौमी अवामी तहरीक समेत आज़ाद उम्मीदवारनि पंहिंजा फार्म जमा कराए छॾिया आहिनि। इन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे खिप्रो मां सीनियर सहाफ़ी मुमताज़ पोज़दार। जी मुमताज़, तफ़सीलात सां आगाह कजो। जी फज़ल, अॼु जेके आख़िरी तारीख़ हुई इलेक्शन कमीशन पारां फार्म जमा कराइण जी, उन हवाले सां जेको खिप्रो जे यूनियन 14 यूनियन काउंसिलनि ते 62 चेयरमैन तौरु उम्मीदवार जेके साम्हूं आया आहिनि, वाइस चेयरमैन ऐं 73 डिस्ट्रिक्ट काउंसिल जे उम्मीदवार साम्हूं आया आहिनि ऐं 169 टोटल काउंसिल जेके जनरल काउंसिल जी सीटनि ते उम्मीदवार साम्हूं आया आहिनि। जी फज़ल। ममता, तव्हां इहो ॿुधायो त खिप्रो तालुके जी यूनियन काउंसिलनि जो तइदाद केतिरो आहे ऐं केतिरनि उम्मीदवारनि फार्म जमा कराया आहिनि? जी फज़ल, 14 यूनियन काउंसिलूं आहिनि तलके खिप्रे में। उनमें पहिरीं जगह यूनियन काउंसिल आहे काज़ी फैज़ मोहम्मद राजा यूसी नंबर 1। उन ते जेके 5 उम्मीदवार आया आहिनि चेयरमैन जा ऐं 4 उम्मीदवार डिस्ट्रिक्ट काउंसिल ते आया आहिनि, 6 उम्मीदवार जनरल काउंसिल ते आया आहिनि ऐं खोड़ी यूनियन काउंसिलनि ते जेके 3 उम्मीदवार चेयरमैन जा आया आहिनि, 8 उम्मीदवार जेके आहिनि डिस्ट्रिक्ट काउंसिल ते आया आहिनि, 14 जेके जनरल काउंसिल ते उम्मीदवारनि फार्म जमा कराया आहिनि ऐं भोपी यूसी ते 5 जेके चेयरमैन तौरु उम्मीदवार साम्हूं आया आहिनि ऐं 6 डिस्ट्रिक्ट काउंसिल ते, 18 जनरल काउंसिल ते जेके उम्मीदवार साम्हूं आया आहिनि। कामिल इंगोरो जी तव्हांखे ख़बर ॿुधाईंदो हलां त 3 चेयरमैन ते उम्मीदवार साम्हूं आया आहिनि, 4 जेके आया आहिनि डिस्ट्रिक्ट काउंसिल ते, 12 जनरल काउंसिल तौरु उम्मीदवार साम्हूं आया आहिनि। बाकोचान जी सूरत हाल कुझु हिन रीति आहे त 4 चेयरमैन ते आया आहिनि ऐं 5 जेके डिस्ट्रिक्ट काउंसिल ते आया आहिनि, 10 उम्मीदवारनि जनरल काउंसिल तौरु उम्मीदवार साम्हूं आया आहिनि। हाणे राणक डहर जी जेकॾहिं पोज़ीशन तव्हां पुछो था त 4 चेयरमैन ते उम्मीदवारनि फार्म जमा कराया आहिनि ऐं 5 जेके डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मेंबर तौरु फार्म जमा कराया आहिनि, 16 जनरल काउंसिल तौरु साम्हूं उम्मीदवार आया आहिनि। बिलाल हिंगोर जो ते 5 उम्मीदवार चेयरमैन जा आहिनि ऐं 4 उम्मीदवार डिस्ट्रिक्ट काउंसिल ते आया आहिनि ऐं 14 जनरल काउंसिल ते आया आहिनि। यूसी अतुंगो जी ॻाल्हि करियूं त 6 चेयरमैन ते उम्मीदवार साम्हूं आया आहिनि ऐं 6 डिस्ट्रिक्ट काउंसिल ते, 18 जनरल काउंसिल ते उम्मीदवार साम्हूं आया आहिनि। रूणजो जी जेकॾहिं ॻाल्हि करियूं था त 3 चेयरमैन ते ऐं 3 डिस्ट्रिक्ट काउंसिल ते आया आहिनि, 7 जनरल काउंसिल तौरु उम्मीदवार फार्म जमा कराया आहिनि। यूसी बिटवाइटी ते 4 जनरल काउंसिल, 4 जेके चेयरमैन तौरु आया आहिनि, 4 डिस्ट्रिक्ट काउंसिल ते, 10 उम्मीदवार ते जेके आहिनि जनरल काउंसिल जी सीटनि ते फार्म जमा कराया आहिनि। यूसी खाई ते 5 चेयरमैन उम्मीदवार साम्हूं आया आहिनि, 3 डिस्ट्रिक्ट काउंसिल ते फार्म जमा थिया आहिनि ऐं 9 फार्म जेके जमा थिया आहिनि जनरल काउंसिल जी सीटनि ते जमा थिया आहिनि। ऐं हमज़ो ख़ान दर्स यूनियन काउंसिल आहे, उन ते जेके 6 उम्मीदवार चेयरमैन तौरु साम्हूं आया आहिनि ऐं 8 उम्मीदवार डिस्ट्रिक्ट काउंसिल जा साम्हूं आया आहिनि, 14 उम्मीदवारनि जनरल काउंसिल ते फार्म जमा कराए छॾिया आहिनि। ऐं यूसी हाफ़िज़ाबाद ते जेके 4 उम्मीदवार चेयरमैन तौरु आया आहिनि ऐं 6 उम्मीदवार डिस्ट्रिक्ट काउंसिल ते ऐं 15 उम्मीदवार जेके आहिनि जनरल काउंसिल तौरु फार्म जमा कराया आहिनि। ऐं लूणखान यूसी जी ॻाल्हि करियूं त इन ते 5 उम्मीदवार चेयरमैन जा साम्हूं आया आहिनि, 7 उम्मीदवार डिस्ट्रिक्ट काउंसिल ते ऐं 16 उम्मीदवार जेके आहिनि जनरल काउंसिल ते साम्हूं आया आहिनि। जी फज़ल। मुमताज़, इहो ॿुधाइजो त खिप्रो टाउन कमेटी ते केतिरनि उम्मीदवारनि फार्म जमा कराया आहिनि ऐं इन्हनि जी बि तफ़सील ॾिजो। जी फज़ल, खिप्रो टाउन कमेटी 18 वार्डनि ते मुश्तमिल आहे ऐं मुकमल जेका तफ़सील 18 वार्डनि ते हिन वक़्तु 127 उम्मीदवारनि फार्म पंहिंजा जमा कराया आहिनि। आरोज़ वटि गुलाम मुस्तफ़ा लिगारी वटि 127 उम्मीदवार साम्हूं आया आहिनि ऐं फार्म जमा कराया आहिनि। जी फज़ल। मुमताज़, तव्हां सां आख़िरी सवाल आहे त तालके खिप्रे जी मजमूई तौर ते पार्टियुनि जूं कहिड़ियूं पोज़ीशनूं कीअं आहिनि? जी फज़ल, हिन वक़्तु जेका बल्दियाती इलेक्शन जूं सरगर्मियूं हलनि पियूं, उन हवाले सां तालके खिप्रे जे 14 यूनियन काउंसिल ऐं टाउन कमेटी खिप्रो ते हिन वक़्तु पीपी ऐं फंक्शन लीग जो जेको आम्हूं साम्हूं मुक़ाबिलो थींदो रहियो ऐं हिन भेरे बि अक्सर यूनियन काउंसिलनि ते पीपी ऐं फंक्शन लीग जे उम्मीदवारनि में मुक़ाबिलो थींदो, लेकिन हिन भेरे तहरीक इंसाफ जेको सीट जे एजमेंट जूं ॻाल्हियूं हलनि पियूं फंक्शन मुस्लिम लीग सां ऐं उन जे उम्मीदवारनि जेको आहे तक़रीबन काफ़ी तकनि ते फार्म भराया आहिनि। उन खां अलावा क़ौमी अवामी तहरीक, एसटीपी सिंध तरक़ी पसंद पार्टी ऐं जमीयत उलमा फज़लुर रहमान ग्रुप जे बि कुझु मेंबरनि फार्म जमा कराया आहिनि। ऐं ॿियो नंबर आज़ाद उम्मीदवार जेके मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल में, हिकिड़ी यूनियन काउंसिल हाफ़िज़ाबाद राजड़ में मोहम्मद ख़ान राजड़ जी सरबराही में ऐं जॾहिं त यूसी बाको चानियो में
मोहम्मद अयूब चानियो जी अॻुवाणी में जेके आज़ाद पैनल आयो आहे। ऐं खिपरे में बि आज़ाद उम्मीदवारनि तौरु असांजा नौजवान सहाफ़ी आहिनि अब्दुल रज़ाक राजपूत, हरीश कुमार KBC ऐं देवन कुमार खत्री बि पिण आज़ाद उम्मीदवार तौरु फार्म भराया आहिनि। ऐं यूसी भिटभेटी ते पीपल्स पार्टी खां बाग़ी थी जा मिठा ख़ान मरी ऐं सरदार हबीब मरी बि फार्म जमा कराया आहिनि। हाणे पोज़ीशन जेका ॾिसूं था केरु हथु खणे थो केरु नथो खणे, उन हवाले सां इहा ई आहे। माज़ी में जेको फंक्शन लीग ऐं PP में मुक़ाबिलो थींदो रहंदो आहे। जी फज़ुल। महिरबानी मुमताज़ तव्हांजी तफ़सीलात साॻा करण लाइ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।